डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ुशि हूंदव। इहे ॾिसो नंढे टॉपिक मां इहा हिते तव्हांखे कवर करायां थो, तव्हां हिते सम्झी तो। बाक़ी जेका टॉपिक डिटेल में हूंदी उहा मां क्लिप बोर्ड ते सम्झाईंदुमि। हाणे फेनाइट सेट छाखे चइबो आहे, अचो त ॾिसूं। डेफिनेशन तव्हांजे साम्हूं आहे, अ सेट विच हैज़ लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स इज़ कॉल्ड फेनाइट सेट। माना अहिड़ो सेट जंहिंजा एलिमेंट छा हुजनि, लिमिटेड हुजनि, माना उन्हनि खे का न का हद मिलियल हुजे, माना महदूद हुजनि, उन्हनि खे छा चवंदासीं, फेनाइट सेट चवंदासीं। जे ॾिसो हिन खे आख़िर में हद मिलियल आहे, माना 2 4 6 घणा एलिमेंट आहिनि, 3 एलिमेंट आहिनि, ऐं 6 4 2 साॻियो ई सेट आहे। अॻे पोइ लिखियो अथई, हीअ छा आहे, फेनाइट सेट आहे। इनफिनाइट सेट छा थो चए, अ सेट विच हैज़ अनलिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट इज़ कॉल्ड इनफिनाइट सेट। माना हिन जा जेके एलिमेंट हूंदा आहिनि उहे अनलिमिटेड हूंदा आहिनि, माना का बि हद न हूंदी आहे, उनखे छा चवंदासीं, इनफिनाइट सेट। हाणे ॾिसो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त माना जंहिंजा एलिमेंट जेके जंहिं सेट जा एलिमेंट ॻणे सघंदासीं उहो फेनाइट सेट हूंदो, महदूद हूंदो। जंहिंजा एलिमेंट न ॻणे सघंदासीं उहो लामहदूद हूंदो। हाणे ॾिसो जो मसलन हीअ आहे, सेट ऑफ नेचुरल नंबर्स आहे, कोन ॻणे सघंदासीं, पोयां डॉट्स मिलियल आहिनि त इनफिनाइट आहे। ऐं हे छा आहे, एक्स वाई ज़ेड, माना इहो छा आहे, इहो वरी महदूद सेट। ये एक्टिविटी ॾिसो, चए थो सेट ऑफ सिटीज़न ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान जे शहरनि जो सेट ॻणे सघूं था, आदमशुमारी थींदी आहे। चए थो सेट ऑफ ऑल होल नंबर्स लेस देन, ऐं माना ॾिसो हिन 9999 खां जेके नंढा अथनि उहे ॻणे सघूं था। सेट ऑफ ड्रॉप्स ऑफ वाटर इन द रिवर, माना नदी में पाणीअ जे जेके फुड़ा आहिनि उनजो सेट लामहदूद आहे, केतिरा ई उन में ड्रॉप्स हूंदा आहिनि। चए थो सेट ऑफ ऑल इंग्लिश अल्फ़ाबेट्स, इंग्लिश अल्फ़ाबेट 26 अखरनि ॻणे सघूं था, ऐं डॉट्स लामहदूद आहे, हिन में 3 एलिमेंट ॻणे सघूं था, हीअ वरी छा आहिनि, लामहदूद आहे। क्लियर आहे। उन खां पोइ ॾिसो एम्प्टी सेट, वर्ल्ड सेट, नल सेट बि चइबो आहे। हाणे ॾिसो ज़ाहिर तार हिन जा नाला टे आहिनि, त इन निशानियूं लिखण बि इनखे ॾिसो नाला बि टे आहिनि, इनखे जेके ज़ाहिर करण जा तरीक़ा आहिनि उहे बि टे आहिनि। इनखे ख़ाली डिंगी बि लिखी था सघूं, हीअं बि ख़ाली सेट खे लिखिबो आहे, या हिनखे हीअं बि लिखिबो आहे। हीअ किताब में कोन्हे, तव्हांखे माना इहा मुंहिंजी तरफ़ां वरी इहा थोरी ताक़तारिश आहे, तक़रीबन तव्हांखे इहा ॿिए हंधि वरी न मिलंदी। ख़ाली सेट जी डेफिनेशन तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो, अ सेट विच हैज़ नो एनी एलिमेंट इज़ कॉल्ड एम्प्टी सेट। अहिड़ो सेट जंहिंमें कोई एलिमेंट न हुजे उनखे एम्प्टी सेट चवंदासीं। हाणे सुवाल त इहो माना असांखां कॾहिं कॾहिं इहो पुछियो बि ईंदो आहे, त जंहिं सेट में को बि एलिमेंट न हुजे उनखे ख़ाली सेट चवंदा आहियूं, त पोइ उनजो माना लिखण जो कहिड़ो ज़रूरत आहे, या इनखे असांखे कहिड़ी ज़रूरत आहे। ॾिसो जॾहिं का शइ न हूंदी आहे पर उहा माना ज़हन में ज़रूरु हूंदी आहे, मसलन कीअं, असां चवंदा असांजी क्लास में 6 क्लास जे शागिर्दनि जो सेट, बाक़ी इहो सेट आहे, माना 6 क्लास में असां कुझु शागिर्द आहिनि, पर उस्ताद जी कॾहिं कॾहिं सुबुह सां जीअं ई सवेल आयो त 6 क्लास में को बि ॿार न हुयो, त माना पोइ इनखे छा चवंदासीं, इहो ख़ाली सेट आहे। कॾहिं कॾहिं वरी ॾिसो या वरी पोइ असां पोइ हिते ॾिसो जीअं जोड़ कट करे आया आहियूं, मसलन कीअं ज़ीरो आहे न बाबा, इहो कॾहिं को नंबर्स कीअं मां कट कंदा आहियूं, सपोज़ 4 - 4 का निशान लिखंदा आहियूं ज़ीरो, त माना इहो छा आहे, इहे लिखण जी निशानी। ईअं ई जेकॾहिं असां अॻिते हली इंटरसेक्शन कंदासीं न, कि जॾहिं उन्हनि में कॉमन एलिमेंट न हूंदा त पोइ उन्हनि में को बि कॉमन एलिमेंट न हूंदो आहे न, त पोइ ख़ाली सेट असांखे लिखिणो पवंदो आहे। ज़ाहिर तरह का अहिड़ी निशानी हुजे, सिंपल हुजे, जंहिंखे असां लिखी सघूं, जिते कोई बि एलिमेंट कॉमन न हुजे, पोइ इन जे करे इहा निशानी लिखी वेंदी आहे ख़ाली सेट जी। पोइ अॻिते वरी ॾिसो असांजो सिंगलटन सेट आहे, हिन जी डेफिनेशन ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे, अ सेट हैविंग ओनली वन एलिमेंट, जंहिंमें फ़क़ति हिकिड़ो एलिमेंट हुजे। ॾिसो पीअ में हिकिड़ो एलिमेंट आहे, क्यू में हिकिड़ो, आर एस में सभिनी में हिकिड़ो, छा ईअं लिखी था सघूं, सेट ऑफ इंग्लिश अल्फ़ाबेटिक लेटर्स बिफोर बी, बी खां पहिरियों ए हूंदो आहे, माना इहो बि छा आहे, सिंगलटन सेट आहे। हाणे जेका इक्वल ऐं इक्वलेंट सेट आहे उहो मां इहो सुठे नमूने डिटेल सां तव्हांखे सम्झाईंदुमि। बाक़ी उनखां अॻु में जेके पहिरियां टे सुवाल आहिनि, इहे जेके हाणे हिन महिल डिस्कस कयोसीं उन सां रिलेटेड आहिनि। चए थो गिव द रीज़न वाई द फॉलोइंग कलेक्शन आर नॉट सेट। चए थो रीज़न जो त हेठां कलेक्शन जेके आहिनि सेट न आहिनि। ॾिसो हाणे हीअ सेट इन जे करे न आहे, हिते जेको ज़ीरो आहे इहो रिपीट थो थिए, बिकॉज़ ज़ीरो इज़ रिपीटिंग, पोइ इहो सेट इन जे करे न आहे। हिते स्टार रिपीट थो थिए, माना 2 दफ़ा को बि एलिमेंट सेट में न लिखिबो आहे, इन जे करे इहो बि सेट न आहे। हिते ए 2 दफ़ा आहे, हिन में वरी ॾिसंदव 2 3 4 इहे 3 रिपीट, माना चवंदव 2 3 एंड 4 आर रिपीटिंग। चए थो सेट ऑफ ब्यूटीफुल बर्ड्स, ख़ूबसूरत पखियुनि जो सेट वाज़ियो न आहे। चए थो सेट ऑफ गुड प्लेयर्स, अलाए गुड प्लेयर्स अलाए कहिड़ी छा जा आहिनि, क्रिकेट जा आहिनि, अलाए फुटबॉल जा आहिनि, माना वाज़ियो न आहे।
क्वेश्चन नंबर ॿियो आहे विच ऑफ फॉलोइंग आर फिनाइट आर इनफिनाइट सेट। महदूद सेट कहिड़ा आहिनि, लामहदूद सेट कहिड़ा आहिनि, इहे थो पुछे। पहिरीं छा थो चए ॾिसो, सेट ऑफ नेचुरल नंबर्स आहे 50 ताईं, माना लिमिट मिलियल आहे, फिनाइट सेट आहे। हाणे ॾिसो ये सीरीज़ माना चए थो इन नमूने हले थी, पोयां डॉट्स मिलियल आहिनि, ज़ाहिर तरह इहे छा आहिनि, माना लामहदूद सेट आहे। पोइ छा थो चए, सेट ऑफ हेयर ऑन बॉडी ऑफ कोट, बकरीअ जे जिस्म ते वारनि जो सेट ॻणे नथा सघूं, लामहदूद अचे थो। सेट ऑफ लेग ऑफ केट, लेग खे ज़ाहिर तरह 4 टंगुनि माना ॻणे सघूं था, महदूद सेट आहे। सेट ऑफ स्टार इन द स्काई, आसमान में सितारनि जो सेट, इहो माना न ॻणे सघंदा आहियूं, लामहदूद आहे। चए थो सेट ऑफ लाइन्स पासिंग थ्रू अ पॉइंट, हिकिड़े पॉइंट में जेके लाइनूं क्रॉस थियूं कनि उन्हनि जो सेट, हीअ पॉइंट आहे न असांजी, हिन में इनफिनाइट लाइन्स क्रॉस करे सघनि थी, हीअं बि थी थो सघे, हीअं बि थी थो सघे, हीअं बि, माना हिकु पॉइंट मां जेके लाइनूं क्रॉस कंदियूं आहिनि उहे इनफिनाइट कंदियूं आहिनि, इन जे करे इहो छा आहे, लामहदूद सेट आहे। पोइ छा थो चए, सेट ऑफ नेचुरल नंबर्स ग्रेटर देन 20, 20 खां वॾा आहिनि, माना 20 खां वॾा 100 आहे, 1000 आहे, मिलनि ताईं हलिया था वञनि, लामहदूद सेट आहे। सेट ऑफ ऑल सिटीज़ ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान में जेके शहर आहिनि उन्हनि जो सेट ॻणे सघूं था, महदूद आहे। सेट ऑफ ऑल द स्कूल्स इन द सिंध, सिंध में जेके स्कूल आहिनि उनजो सेट ॻणे सघूं था। सेट ऑफ इवन नंबर्स वधी अदर सेट, इहो छा आहे, लामहदूद सेट आहे। अॻिते ॾिसो, चए थो विच ऑफ फॉलोइंग आर एम्प्टी सेट, कहिड़ा एम्प्टी माना ख़ाली सेट आहिनि। चए थो सेट ऑफ स्टूडेंट्स ऑफ योर क्लास ओवर 20 years ऑफ एज, चए थो तव्हांजी क्लास में 20 सालनि जे जेके शागिर्द आहिनि उन खां माना 20 सालनि जी उमिरि खां वॾा जेके शागिर्द आहिनि उनजो सेट। हाणे 6वीं क्लास में अहिड़ो कोई ॿार न आहे जेको 20 सालनि खां मथे हुजे, ख़ाली सेट आहे। सेट ऑफ लेटर्स आफ्टर ज़ेड इन इंग्लिश अल्फ़ाबेट, इंग्लिश अल्फ़ाबेट में ज़ेड खां पोइ कोई अखर कोन्हे, जेकॾहिं हुयो त माना पॉसिबल थी सघे पियो, न आहे, इन जे करे ख़ाली सेट आहे। सेट ऑफ चिल्ड्रेन्स हुज़ नेम्स स्टार्ट विथ के इन योर लोकेलिटी, ऐं माना तव्हांजी लोकेलिटीअ में ॿारनि जो सेट जंहिंजो नालो कंहिंसां स्टार्ट थो थिए, इलाही अहिड़ा ॿार थी सघनि था, माना इहो ख़ाली सेट न आहे। सेट ऑफ नेम ऑफ सोलर कैलेंडर स्टार्टिंग विथ ज़ेड, हाणे को बि महीनो अहिड़ो कोन्हे जेको ज़ेड सां शुरू थिए, तंहिंजे करे इहो बि ख़ाली सेट न आहे। चए थो सेट ऑफ फिशिस विच लिव्स इन सैंड, मछियुनि जो सेट जेको पाणीअ में रहनि थियूं, पर हिते छा ॾिनो त सैंड, वारीअ में माना मछियूं न रहनि, ख़ाली सेट आहे। सेट ऑफ इवन नंबर्स बिटवीन 4 and 10, इन जे विच में जेको इवन माना ॿधी अदर आहिनि, 6 आहिनि, 8 आहिनि, माना इहो ख़ाली सेट न आहे। हीअ बि ख़ाली सेट न आहे, छो त हिन में 0 एलिमेंट आहे, ऐं हीअ बि ख़ाली सेट न आहे, छो त हीअ हिन में अंदरि ही इन जो एलिमेंट आहे। हाणे हिते वीडियो खे असां एंड था कयूं, बाक़ी जेके बक़ाया आहिनि, जे इक्वल ऐं इक्वलेंट सेट आहे, सब सेट आहे, सुपर सेट आहे, उन सां गॾोगॾु पोयां जेके एक्सरसाइज़ या माना क्वेश्चन रहिजनि था उहे बि हल कंदासीं, ऐं डिटेल में मां उहे तव्हां सां इंशाल्लाह शेयर कंदुमि।